बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार भाइरो, अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां असद सोलंकी, एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन ट्रेनिंग्स लाड़काना डिवीज़न। आबादगार भाइरो, अॼु असीं जंहिं मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो आहे असांजे सारियुनि जे फ़सुल जी सार संभाल। हींअर असां वटि सारियुनि जो फ़सुलु अल्हम्दुलिल्लाह किथे ॿिजा पोखिजी चुका आहिनि ऐं किथे जेको आहे सो सारियुनि जो जेको आहे सो रोंबो बि असां वटि तक़रीबन शुरू थी चुको आहे। लाड़कानी डिवीज़न या जेको आहे सो असांजो दादू ज़िले जा कुझु तालुका जॾहिं त असांजो ॾखण सिंध में अॻ में जेको आहे सो असांजो फ़सुलु घणे भाङे पोखिजी चुको आहे हुते। त हाणे इन बारे में असां सारियुनि जे फ़सुल जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं जीअं वधि में वधि असां पैदावार हासिलु करे सघूं। उन में जेके मरहला अचनि था त जेको आहे सो सारियुनि जे ॿेजारे दौरान असांखे जेको ॿेजारो खपे त उहो सिहतमंद ॿेजारो हुजे ऐं जेको बीमारियुनि खां पाक हुजे ऐं बहितर नमूने सां जीअं असां उनखे जेको आहे सो सही नमूने सां जॾहिं असां ट्रांसप्लांट कयूं या रोंबो कयूं त उन खां पोइ उन में फोटड़ो बि तमामु सुठो थिए। उन जे लाइ आबादगार भाइरनि खे गुज़ारिश आहे त ख़ासि तौर ते असांजे जेको ॿेजारनि में ऐं आबादगार भाइर जेको तयारु कनि था ॿेजारो, त उन में आम तौर ते जेको ॿेजारो असांजो तयारु थिए थो त उन में ज़मीन जी जेका तयारी थिए थी उहा थिए थी कोडर सां। नंढियूं नंढियूं ॿारियूं ठाहियूं थियूं वञनि, जंहिंखां पोइ जेको आहे सो असांजो ॿिज जेको आहे सो हुन में बि वसांव करे, वसांव जो मक़सदु आहे त जेको हुते पलाल जो कुटो या विथाणे भाण विझी करे जेको आहे सो बाहि ॾेई करे उन में खाक कई वेंदी आहे जीअं उन असांजी ज़मीन नरम थिए। इहो असांजो रवायती तरीक़ो जेको ट्रेडिशनली असांजो आबादगार ॿाहिरि कंदा रहनि था। त इन लाइ असां गुज़ारिश इहा कंदासीं त सभ खां पहिरियों जेका असां ज़मीन तयारु कयूं त उन में असां इहो ख़्यालु रखूं त अॻिते हली जेको असां वीचारो पोखियूं था त उन में गंदगाह जो मसइलो न थिए ऐं ज़मीन असांजी जेको आहे सो नरम हुजे, जंहिंमें असांजो उनजी पाड़ जेका आहे सा उन में लॻे त बहितरु हुजे, सिहतमंद पाड़ हुजे ऐं जेको असां जंहिंमहिल ॿेजारे मां नर्सरीअ मां असां ॿेजारो जॾहिं कढूं त माना उनजी पाड़ूं बग़ैर कंहिं ज़ख़्म जे ऐं आसानीअ सां जेको आहे सो उन मां असां ॿेजारे जो उहो जेको आहे सो मरायूं असां कढूं था। त इन जे लाइ इहा गुज़ारिश ई आहे त सभ खां पहिरियों असांखे ज़मीन जेका असां ॿेजारे जी तयारु कजे त उहे नंढियूं ॿारियूं अधु वेसे जी ॿारी जेका आहे सा उहा असांजे जिरेब जे लाइ काफ़ी आहे। नंढी ॿारी जेका आहे अहिड़े नमूने सां असांजे एकड़ लाइ हिकु वेसेजीअ सां ॿारियूं ठाहिणु खपनि। नंढियूं नंढियूं ॿारियूं हूंदियूं त बहितर नमूने सां असां उनजी सार संभाल कंदासीं। हाणे ॿारियुनि ठाहिण लाइ सभ खां पहिरियों जेको असां ॿेजारो ठाहियूं उनजे ॿारीअ खे ठाहियूं त आम आबादगार भाइर कोडर सां कंदा आहिनि। कोडर सां वधि में वधि 2-2.5 इंच जेको आहे सो असां उनखे कोटे करे ऐं ज़मीन जॾहिं त असांजी जेके ज़मीनूं हूंदियूं आहिनि उहे वरी सख़्तु हूंदियूं आहिनि। कोशिशि कजे त मथां जी जॻह ते ॿेजारो हुजे, जीअं का अचानक बरसाति वग़ैरह थी वञे त जीअं माना असांजो ॿिज जेको आहे सो ॿेजारो उहो ॿुॾी न वञे बरसाति दौरान, उन मां आसानीअ सां पाणी जेको आहे निकिरी वञे या उन में को पाणी घणो बीहजी बि न वञे। त इन लाइ असांखे मथां जी जॻह ते ॿेजारे जी ॿारियूं ठाहिणु खपनि। पर ॿेजारे जी ॿारियुनि खे बजाए जो असां कुॾर सां कयूं त उनखे सभ खां पहिरियों ॿारियुनि खे असां रिझाइणु खपे, उनखे पाणी ॾियणु खपे जीअं गंदगाह में जेको आहे सो फुटी अचे। उन खां बाद बि असां जेको आहे सो उन खां पोइ उनखे जेके ॿारनि खे कुॾर जे बजाए असां रोटावेटर हलाइणु खपे त जीअं जेको गंदगाह बि ख़तमु थी वेंदो, पर उन सां असांजो जेको आहे सो ॿेजारे जी जेका ज़मीन जेका तयारु थींदी त उहा तमामु नरम थींदी ऐं कुझु इंच हेठि जेको आहे सो उन में असांजी लहंदी। हाणे उन खां बाद में असांजो जॾहिं ॿेजारो जी ज़मीन तयारु थी वञे त उन में वसांव जे लाइ कोशिशि कजे त विथाणे जो भाण इस्तेमालु कजे। हाणे विथाणे जो भाण जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त उन में तह असांजो खाक जो तमामु घणो ठहंदो ऐं उनजी जेको आहे सो जेको आहे सो 2.5-3 इंच ताईं उहो तह हूंदो। जॾहिं त असांजो पलाल जो कुटो जेको असां इस्तेमालु कयूं था उन में तह जेको आहे सो वधि में 1-1.5 इंच ताईं मस ठहंदो, जंहिंसां जेको आहे सो असांजो ज़मीन नरम कोन थींदी ऐं असांखे ॿेजारे कढण में जेको आहे सो दुश्वारी पेशी थींदी। उन खां बाद में जेको जॾहिं असां ॿेजारो पोखियूं त हाणे ॿेजारे में घणे भाङे आबादगारनि भाइरनि वटि जेको आहे सो गंदगाह जो मसइलो थिए थो, जंहिंमें जेके आहिनि से गाहनि वांगुरु सावड़ी वग़ैरह जेका आहे उहा आम तौर ते जेको आहे सो असांजे ॿिजनि सां गॾु ॿेजारनि सां सारियुनि जे ॿिज सां गॾु जेको आहे सो उहा फुटी अचे थी। हाणे उनखे कीअं कंट्रोल कजे त हाणे उनजे लाइ इहा गुज़ारिश इहा आहे त
जीअं असां पहिरियों गुज़ारिश कई त गंदगाह खे शुरूअ में जेकॾहिं असां जेको आहे सो कंट्रोल कयूं, जेकॾहिं रिजाए करे असां ज़मीन तयारु कंदासीं ऐं ॿोहर ॾींदासीं त गंदगाह घणे भाङे हिते ई असांजो कंट्रोल थी वेंदो। ऐं जेकॾहिं असांजो दाइमी तौर ते जॾहिं वेचारे में हर साल थिए थो त कोशिशि कजे त उन गंदगाह जी जेके असांजूं प्री इमरजेंस दवाऊं आहिनि उहे वेचारे पोखण खां अॻु में ज़मीन जे तयारीअ दौरान जेको आहे रिजाए करे जेको असां कयूं था ऐं हुनजे फुटण खां अॻु में जेको आहे सो ॿिज फुटण खां अॻु में असां इस्तेमालु कयूं त बहितरु आहे जेको आहे सो ॿिज पोखण खां अॻु में जेके सही प्रोसेस थिए, पर कोशिशि कजे प्री इमरजेंस असांखे न करणु घुरिजनि त बहितरु आहे। उन खां पोइ जॾहिं असांजे ॿिजारे में गंदगाह जेको फुटी अचे थो त 10-12 ॾींहंनि खां बाद में ॿिजारे जे फुटण जे 10-12 ॾींहंनि खां बाद में जेको गंदगाह को वग़ैरह थिए थो त उन में कोशिशि कजे त जेको आहे सो इन ॿिजारे में असांखे 2.5 इंचनि ताईं जेको आहे सो पाणी बीठल रहे, उन ख़ुश्क न छॾिजे। ख़ुश्क छॾींदासीं त जेको आहे सो उन में गंदगाह फुटी ईंदा, पर उन जेके बीठल पाणी हूंदो 2.5 इंच बीठल पाणी हूंदो त उन में गंदगाह फुटण जा चांसिस घटि थींदा। पर जेकॾहिं हाणे चऊं था त जेको आहे गंदगाह फुटी विया हुआ, चङो निकिरी विया हुआ, त हाणे उन में जेको वॾो गंदगाह हुआ त कोशिशि कजे त हथ सां कढिजे। ऐं उन में जॾहिं असां पाणीअ जी लेवल 10-12 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो घटि में घटि 24 कलाक हुनजो पाणी जेको आहे सो हुनजो निकाल ड्रेन करे छॾिजे। ऐं पोइ जेकॾहिं कंहिं असां केमिकल या जेको आहे सो वीडीसाइड खे इस्तेमालु करणु चाहियूं था त वीडीसाइड में पोस्ट इमरजेंस वीडीसाइड बहितरु रिज़ल्ट असांखे ॾींदियूं, जिन में ख़ासि तौर ते बिस्पायरोबिक सोडियम 10% SC जेका आहे असां उहा इस्तेमालु कयूं, या जेको आहे सो इहे ग्रासी वीड्स लाइ। ऐं साइलोफॉप ब्यूटाइल जेका आहे उहा बि असां जेकॾहिं इस्तेमालु करे सघूं था। इहे हिन पोस्ट इमरजेंस जॾहिं ॿिजारे जी उमिरि 10 खां 12 ॾींहं बाद में, ऐं कोशिशि कजे त जॾहिं असां जेको आहे सो उहा स्प्रे वग़ैरह ॿिजारे में कयूं था गंदगाह खे, वॾो गंदगाह कोशिशि कजे हथ सां कढिजे। ऐं घटि ॿ पता या 3 पता जेके आहिनि से गंदगाह फुटल हुजे, ऐं उन में 24 कलाक खनि असां पाणी अॻु में जेको आहे सो कढी छॾींदासीं त जीअं मुकमिल तौर ते जो गंदगाह नंढो फुटल गंदगाह आहे उहो ज़ाहिर थी पए। ऐं उन खां पोइ असां जेके मां पोस्ट इमरजेंस जेके वीडीसाइड ॿुधायूं जंहिंमें बेस्पायरोबिक सोडियम 10% EC ऐं जेको आहे साइलोफॉप ब्यूटाइल जेको आहे सो असां इहे दवाऊं जेके 2 क़िस्म जा जेके ज़हर जेके आहिनि उहे इस्तेमालु कंदासीं त असां ॿिजारे में जेको आहे सो पंहिंजो गंदगाह खे कंट्रोल करे सघूं था। हाणे जॾहिं असांजो सिहतमंद ॿिजारो तयारु थी वियो, ऐं ॿिए नंबर ते आबादकारनि खे इहो इशू हूंदो आहे त जेको आहे सो असांजी ज़मीन जेका आहे असां ख़ासि तौर ते लाड़कानी डिवीज़न जी या दादू ताल जा मुतालका मेहड़ ऐं केन छा जेको आहे जिते असांजो सारियालो फ़सुलु थिए थो त हिते ज़मीन हूंदियूं आहिनि असांजी सख़्तु। जॾहिं ॿिजारे जो तयारु थी वेंदो आहे त उन में कढण में जेको आहे सो असांखे ज़मीन नरम खपे। पोइ उन लाइ आबादकार वरी छा कंदा आहिनि त ॿिजारे कढण खां अॻु में हफ़्तो खनि अॻु में उनखे DAP ॾींदा आहिनि। हुननि जो मक़सदु इहो हूंदो आहे DAP ॾियण सां असांजी ज़मीन गर कंदी ऐं नरम थींदी ऐं असां जेको आहे सो हुन में आसानीअ सां जेको आहे सो ॿिजारो असांजो पटिजंदो। पर DAP ॾियण सां थींदो ईअं त DAP जो जेको कमु ॿूटे जे वाद विज में जेको मेन कमु हूंदो आहे उहो हूंदो आहे पाड़ खे ठाहिणु। हाणे जॾहिं असां हफ़्तो खनि अॻु में ॾेई था अचूं DAP ऐं इतफ़ाक़ सां असांखे 2 ॾींहं अञा देरि थी वञे रोंबे करण में, पाणी अचण में देरि थी वञे, त लॻल DAP जे करे जेको असांजो ॿिजारो आहे त उहो पाड़ डीप अञा हणी सघंदो, ज़मीन में ऊनी पाड़ कंदो। ऐं जॾहिं असां वरी उनखे पटींदासीं त अञा पाड़ूं उन जूं जेके ज़ख़्मी थी वञे। तंहिंजे करे कोशिशि कजे त DAP खे हरगिज़ इस्तेमालु न कजे। इन जे लाइ ज़मीन नरम करण जे लाइ जेके मां गुज़ारिश कई त ज़मीन जी तयारी दौरान असांखे जेको आहे सो रोटावेटर इस्तेमालु करणु घुरिजे। ऐं ॿिए नंबर ते वर्मी कंपोस्ट मुख़्तलिफ़ कंपनियुनि जो ऐं तमामु सस्तो बि आहे, एॾो महांगो बि न आहे। कोशिशि कजे उनखे जेको आहे सो एकड़ जी ॿारी जेका असां वेसे जी ठाहियूं था त उन में घटि में घटि 10 खां 15 किलोग्राम वर्मी कंपोस्ट जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त उन सां बि असांजी जेको आहे सो ज़मीन नरम थींदी। उहो कॾहिं इस्तेमालु कजे जॾहिं असांजो ॿिजारे में फोटड़ो थी अचे, उन खां बाद में असांखे जेको आहे सो इहो वर्मी कंपोस्ट जो असांखे इस्तेमालु करणु घुरिजे। त जीअं हुन में बजाए जो असां DAP इस्तेमालु कयूं ऐं ॿिजारे जी पाड़ लॻी वञे, असां वर्मी कंपोस्ट इस्तेमालु कंदासीं त उन सां इहो थींदो त असांजी जेका ज़मीन आहे नर्सरी जेका आहे उन जी ज़मीन नरम रहंदी। गंदगाह ते बि असां हिन में कंट्रोल कयोसीं, ज़मीन खे बि नरम कयोसीं। ॿिए नंबर ते जेकॾहिं का फिकाण वग़ैरह पीलाण वग़ैरह नज़र अचे थी त उन जे लाइ असांखे यूरिया जो इस्तेमालु करणु घुरिजे। अधु वेसे जी ॿारीअ ते अधु किलो खां 1 किलो ताईं जेको आहे सो असांखे यूरिया जी जेको आहे सो हुनखे जेकॾहिं फिकाण वग़ैरह नज़र अचे थी, ऐं उहो यूरिया जो इस्तेमालु बि 10 खां 12 ॾींहंनि जो जॾहिं असांजी ॿिजारे जी उमिरि हुजे उन वक़्तु असांखे ॾियणु खपे।
हाणे जॾहिं ॿेजारे जो सार संभाल खां बाद में अहम जेको आहे सुवाल आहे त ॿेजारो जेको आहे सो असां जेको ट्रांसप्लांट कयूं या रोंबे जे लाइ जेको तयारु थिए त उनजी उमिरि केतिरी हुजे, उनजे लाइ आबादगार भाइरनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेतिरो नंढो असांजो ॿेजारो हूंदो उहो जल्दी जेको आहे सो रिकवर थींदो। ट्रांसप्लांट जंहिंमें कंदासीं रोंबो कंदासीं त जल्दी पंहिंजी पाड़ हणंदो ऐं मरायूं पंहिंजी जॻह वठंदियूं। त उन लाइ असांखे घटि में घटि जेको आहे सो 20 खां 25 ॾींहं ॿेजारे जी उमिरि हुजणु घुरिजे। हाणे इन दौरान 20 ॾींहंनि जो हूंदो, कचड़ियूं पाड़ूं हूंदियूं आसानीअ सां निकिरी ईंदियूं ऐं उहे जॾहिं असां रोंबे लाइ ज़मीन में विझंदासीं त जल्दी पंहिंजी जेके ते पाड़ लॻाईंदियूं। त इन लाइ 20 खां 25 ॾींहं जेका ॿेजारी उमिरि हुजणु घुरिजे। 25 ॾींहंनि खां कोशिशि यकीनी बणाइजे त जेको आहे सो 25 ॾींहंनि खां उनजी उमिरि न वधे। जेकॾहिं 25 ॾींहंनि खां ॿेजारे जी उमिरि वधी थी वञे, उन सां इहो थींदो त असांजो जेको आहे सो ॿेजारो पाड़ हणी वेंदो ऐं जॾहिं असां उन ॿेजारे खे कढंदासीं उतां त कढण दौरान वॾी पाड़ हुजण जे करे असांजी सॼियूं पाड़ूं जेके आहिनि से उन जूं डैमेज थी वेंदियूं। ऐं जॾहिं असां वीचारो शिफ्ट कंदासीं ऐं जेको आहे सो रोंबो कंदासीं, पोइ उते जेको आहे सो कुझु जेके ज़ख़्मी पाड़ूं जूं हूंदियूं मराइनि जूं त उहे जेके आहिनि से पंहिंजी जेको आहे सो सही नमूने सां उते वाध बीज न करे सघंदियूं। ऐं घणी भाङी ईअं लॻंदो आहे त बाबा असांजे सॼी ज़मीन में जंहिंमें वीचारो असां रोंबो करे वेंदा आहियूं त मथां शरीर ते लॻंदो ईअं आहे त सॼो असांजो जेको आहे सो जेको सुकी पलाल थी वियो आहे। उनजो मेन सबबु इहो आहे त असां जेको नर्सरी असां तयारु कयूं था, जेका असांजी वॾी उमिरि जी थी वञे, वॾी उमिरि थियण जे करे उनजी पाड़ हेठि लही थी वञे ऐं पाड़ लही वञण जे करे जेको आहे सो असां जंहिंमें नर्सरी कढूं था, वीचारो कढूं था, ज़ख़्मी पाड़ थियण जे करे या उन जी पाड़ डैमेज थियण जे करे उहा रोंबे खां बाद में रिकवरी जेका असां उनजी घटि थी थिए। इहो मेन आहे इहो सिहतमंद वीचारो तयारु करण जो। उन खां बाद में जॾहिं असांजी फ़सुलु रोंबो थी थो वञे त हाणे रोंबे थियण खां पोइ ॿियो मरहलो आहे त उनजी सार संभाल। रोंबे दौरान कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। रोंबे में ख़ासि तौर ते इहो असां कोशिशि कयूं त रोंबो जेको थिए उन में असांजूं 80,000 खां 1 लख मरायूं फी एकड़ ते लॻणु घुरिजनि। ऐं जेको आहे सो तक़रीबन जेके हाइब्रिड जिन्सूं उन में हर जेको आहे सो सुराख में असांखे 32 लाज़मी तौर ते विझणु खपनि। जॾहिं असांजूं 80,000 खां 1 लख मरायूं हूंदियूं त असांखे जेको आहे सो पैदावार बहितरु मिलंदी ऐं असां पोटेंशियल तरफ़ वेंदासीं ऐं जेको आहे सो वधि में वधि पैदावार हासिलु करे सघंदा। उन लाइ असांखे छा करणु घुरिजे त असां कीअं जेको आहे सो छो त असां वटि जेको तरीक़ेकार आहे रसियार त कोन थो थिए, मुक़ररु माप सां असां कोन था लॻायूं, लस तरीक़े सां असांजो रोंबो थो थिए। उन लाइ आबादगार भाइरनि खे इहा गुज़ारिश आहे त 4 मीटर जा सैनिटरी स्टोर ते वञी करे 4 मीटर जा अधु इंच जा पाइप वठणु घुरिजनि ऐं उन्हनि खे एल्बो जेके आहिनि उतां वठी करे माना चौकुंडो हिकिड़ो असांखे पाइपनि जो फ्रेम ठाहिणु घुरिजे। उन फ्रेम खे जॾहिं असांजा आबादगार हारी भाइर जेके आहिनि से रोंबो कनि था त उन में जॾहिं रोंबो हली रहियो आहे त उन में मुख़्तलिफ़ जायुनि ते रोंबे दौरान जॾहिं मरायूं लॻी वञनि त मुख़्तलिफ़ जायुनि ते फ्रेम चौकुंडो फ्रेम मीटर स्क्वायर जो रखी करे असांखे उन्हनि मराइनि खे जेको आहे ॻणणु घुरिजे त इन मीटर स्क्वायर जे अंदरि केतिरियूं मरायूं थी अचनि। जेकॾहिं 20 मरायूं मीटर स्क्वायर में सरासरी अची रहियूं आहिनि त यकीन सम्झिजे त असांजे एकड़ ते जेको आहे सो 80,000 जेके आहिनि से मरायूं रोंबो थी रहियूं आहिनि। जेकॾहिं 25 मरायूं एवरेज असां वटि अचनि थियूं त असां वटि खे यकीन करणु घुरिजे त जेको आहे सो असां वटि एकड़ ते 1 लख मरायुनि जो रोंबो थी रहियो आहे। हाणे 25 मरायुनि खां वधीक बि रोंबो साईं न आहे करिणो मीटर स्क्वायर में, जेके आहिनि 25 मरायुनि खां वधीक न हुजनि स्पेस। असां जेकॾहिं हुनखे अञा घाटो कंदासीं त उहो बि फ़सुल लाइ असांजो अॻिते हली नुक़सानकार थींदो। घाटे फ़सुल जे करे अॻिते हली जॾहिं असांजो फ़सुलु तयारु थी वेंदो त उन घाटे फ़सुल जे करे जेको आहे सो वज़न जे करे जॾहिं अनुजल ईंदो त फ़सुलु किरी पवंदो, जंहिंसां क्वालिटी मयार बि ख़राबु थींदो ऐं पैदावार घटि ईंदी। ॿिए नंबर ते घाटे फ़सुल हुजण जे करे उन हवा जो जेको आहे सो गुज़र न थींदो ऐं आख़िरि में जेको आहे सो असांजे फ़सुल ते अछी पुठी वारे महले जो हमिलो थी सघे थो। सो इहे 2 शयूं असांखे नज़र में रखणियूं आहिनि त जेके 25 मरायुनि खां मीटर स्क्वायर में 25 मरायुनि खां वधीक असांजी लॻी रहनि थियूं। 27, 28 या 30 मरायूं किथे आबादगार चवंदा त ज़रात खां तयारु कंदा त घाटो रोंबो कयो। हाणे घाटे रोंबे जो मक़सदु इहो न आहे त असां जेको आहे सो मीटर स्क्वायर जेको असां फ्रेम ठाहियो आहे उन में 30 मरायूं जेके अचनि थियूं त इहे बि असांजे लाइ जेका सो बेफ़ाइदे थींदियूं ऐं अॻिते हली असांजे फ़सुल जी जेको आहे सो पैदावार घटाए सघनि थियूं। वरी जेकॾहिं असां जेकॾहिं 20 खां घटि असांजी मरायूं थियूं लॻनि एवरेज तौर ते जेको असां ॾिठो आहे आबादगार ॿाहिरनि वटि त एवरेज तौर ते असांजो एकड़ में 60 खां 65 हज़ार मरायूं आबादगार असांजो आम तौर ते लॻाए रहियो आहे। छाकाणि जो हिकु त हाइब्रिड जिन्सुनि जा ॿिज महांगा आहिनि। असां जेको सिफारिश थियल ॿिज आहे फ़ी किलो
6 किलोग्राम फी एकड़ ते जेको असांजो ॿिज सिफारिश थियल आहे हाइब्रिड जिन्सुनि जो, उन जॻह ते आबादगार ॿाहिरि 5 किलोग्राम फी एकड़ ते इस्तेमालु कनि था। जेकॾहिं घटि ॿिज हुजण करे या ॿिए हंधि असां वठी था अचूं, घटि ॿिज हुजण जे करे असां जेको आहे छिडो रोंबो बि कंदा आहियूं। हाणे छिडे रोंबे सां इहो थींदो त असांखे घुर्बल तइदाद ॿूटनि जो फी एकड़ ते न मिलंदो। घटि ॿूटा हूंदा, 60,000 मरायूं जेके लॻल हूंदियूं, ज़ाहिर आहे 60,000 मरायूं लॻण सां ईअं सम्झो असांजो 3 हिसो फ़सुलु जेको आहे सो असांजो घटि पैदावार लहंदी। तंहिंजे करे असां आबादकार ॿारनि खे इहा गुज़ारिश कयूं था त पॉपुलेशन, प्लांट पॉपुलेशन जेका आहे फी एकड़ ते उहा लाज़मी तौर ते 80,000 खां 1 लख मराइनि जी मेंटेन कंदा त यकीननि जेको आहे सो उहा वधि में वधि पैदावार असां वठी सघूं था। हाणे ॿियो मरहलो अचे थो, जॾहिं असांजो रोंबो थी वियो त उन खां पोइ वॾे में वॾो जेको असांजे फ़सुल खे नुक़सानु थिए थो उहो गंदगाह जो। जीअं मां बेजारे में गुज़ारिश कई त उते बि असांखे गंदगाह ते कंट्रोल रखणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जॾहिं असांजो रोंबो थी थो वञे त रंबे थियण खां बाद में जेको आहे सो असांखे लाज़मी तौर ते जेको आहे सो पंहिंजे फ़सुल में गंदगाह खे कंट्रोल करिणो पवंदो। जेकॾहिं असां गंदगाह ते ज़ाब्तो न कयोसीं या उन ते कंट्रोल न कयोसीं त तक़रीबन असांजी जेको आहे सो 25 खां 30% पैदावार फ़सुल जी घटि लहंदी। उन सबबु इहो आहे त गंदगाह जे करे जेके असां महांगो रिसोर्स आहे उहो कीमयाई भाण आहिनि। जेके कीमयाई भाण असां ॾियूं था फ़सुल खे, उनजो ईअं सम्झो त वधि में वधि जेको शेयर असांजा ई गंदगाह खाई था वञनि, जेकॾहिं असां उन्हनि ते मुकमल शुरूअ खां वठी ज़ाब्तो न कयोसीं त। हाणे जॾहिं उनखे जेका खुराक असां ॾियूं था फ़सुल खे, उनजी अॻु में ई असां जेको आहे सो अंडर डोज़ था कयूं। वरी जेका उहा खुराक ॾियूं था अंडर डोज़ थियल, त उन में बि जेको आहे सो जेके गंदगाह उहो भाङे बाई वारो हूंदो त लाज़मी तौर ते असांजी जेको आहे सो फ़सुल जी पैदावार घटिजी वेंदी। त इन खे मद्देनज़र रखी करे असांखे वधि में वधि पैदावार हासिलु करण जे लाइ ॿियो मरहलो अचे थो असांखे गंदगाह ते ज़ाब्ते जो। हाणे उन में जीअं मां गुज़ारिश कई त हाणे सभ खां पहिरियों जिन आबादगार भाइरनि वटि ज़मीन में रोंबे करणु खां, फ़सुलु रोंबे करणु खां अॻु में ज़मीन जी तयारीअ दौरान जेकॾहिं असां वटि को पाणी अची थो वञे त तयारीअ दौरान रेज ॾेई करे जेकॾहिं असां ज़मीन तयारु कंदासीं, रेज ॾेई ऐं कुझु टाइम ज़मीन खे असां छॾे ॾींदासीं ख़ाली। जेको गंदगाह हूंदो, जेको फुटी अचे थो, जेके असां ज़मीन जी तयारीअ दौरान कोशिशि करे उनखे कंट्रोल करे था वञूं त इहो तमामु बहितरु थींदो। त अॻिते हली असां वटि गंदगाह जो एॾो मसइलो न थींदो। पर जेकॾहिं असां नथा करे सघूं, असांजो रोंबो थी वियो आहे त हाणे कीमयाई तरीक़ो जेके अॼुकल्ह जदीद नमूने सां वीडीसाइड्स वग़ैरह जेके असांजा आबादगार ॿाहिरि इस्तेमालु कनि था, उनखे बि जेकॾहिं असां सही नमूने सां इस्तेमालु कंदासीं। हाणे घणी भाङे कुझु आबादगार अचनि था साईं रोंबे करण खां अॻु में असां पाणी छॾे ऐं जेको आहे सो असां वीडीसाइड ख़ासि तौर ते जंहिंमें असांजी प्री इमरजेंस में प्रेटीला किलोर अचे थो, ब्यूटा किलोर अचे थो, जिन में मिशेटी आहे या रिफिट वग़ैरह जेका दवा आमतौर ते मार्केट में आबादगार वठी ऐं इस्तेमालु कनि था, त रोंबे करण खां अॻु में इस्तेमालु कनि था। उन सां इहो थींदो त जेकॾहिं असां उहो हिकु तह ठहंदो आहे, पाणीअ जे मथां हिकु दवा जो तह ठही थो वञे। हाणे उन तह ठहण में जीअं असांजा प्री इमरजेंस माना फुटनि, उन में गंदगाह ॿाहिरि निकिरंदो, पाणीअ खां ॿाहिरि निकिरंदो, त उन में छा थींदो त उन निकिरण सां तह मथां हुजण जे करे, सणिबो तह हुजण जे करे जेको असां शिकर सां उनखे दवा स्प्रे करे था वञूं त उहे उते ई पता सड़ी वेंदा। हाणे जॾहिं असां रोंबे करण दौरान उन में घुमणु करणु थिए थो, माण्हू वञनि था रोंबो कनि था, त उनजो तह जेको आहे टुटी थो वञे, जेको अञा असराए थो नथो थिए। इन लाइ इहा गुज़ारिश कंदासीं त रोंबो करे 3 खां 5 ॾींहंनि जे अंदरि, रोंबे करण जे 3 खां 5 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो असांखे प्री इमरजेंस गंदगाह जे फुटण खां अॻु में वारियूं दवाऊं जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं, जिन में ख़ासि तौर ते जीअं मां गुज़ारिश कई प्रेटीला किलोर या बीटा किलोर अचे थी, या एसीटा किलोर। एसीटा किलोर खे कोशिशि कजे त एसीटा किलोर इन सिंगल फार्म में न हुजे, पर उन सां कॉम्बिनेशन में हुजे। कॉम्बिनेशन में जेका अचे थी त पोइ उनजो न त जेको आहे सो उन फाइटोटॉक्सिसिटी वरी वधीक आहे। त इन में इहे दवाऊं ख़ासि तौर ते प्री इमरजेंस जंहिंमें रिफिट आहे, मिशेटी आहे, इहे दवाऊं असां इस्तेमालु कंदासीं। ऐं उहे मथां जेको आहे सो रोंबे जे जीअं रोंबो करे वञूं 3 खां 5 ॾींहंनि जे अंदरि असांखे इहे दवा इस्तेमालु कजे। त इन सां छा थींदो त जेको मथां हिकिड़ो आइली तह असांजो सॼे जेको आहे सो एकड़ जो ॿारो हूंदो या जिरे में ॿारो हूंदो, आइली तह ठहण सां जेके उते गंदगाह जा ॿूटा हूंदा निकिरंदा त उहे उते सड़ी वेंदा। हाणे घणे भाङे हिते असां कंट्रोल करे वियासीं। इन खां बाद में ॿियो जेको कंट्रोल थिए थो त उहो थिए थो असांजो जंहिंमें पोस्ट इमरजेंस दवाऊं, गंदगाह जे फुटण खां बाद में जेके असां ज़री ज़हर इस्तेमालु कयूं था, हर्बीसाइड्स इस्तेमालु कयूं था, उहे असां ख़ासि तौर ते जिन में असांजो बेस्पायरोबिक सोडियम जी मां चयो, साइलोफा ब्यूटाइल जेका तमामु बहितरु इहे जेके ज़हर आहिनि, मुख़्तलिफ़ ब्रांड जे नेम सां मार्केट में मौजूदु आहिनि, इहे जेकॾहिं असां इस्तेमालु कंदासीं। हाणे कॾहिं इस्तेमालु कजनि,
इन्हनि जी कोशिशि कजे त 16 खां वेंदे 22-25 ॾींहंनि ताईं असांखे इन्हनि ते जेको आहे सो ज़ाब्तो आणणु घुरिजे। हाणे इन्हनि जो इस्तेमालु घणी भाङी आबादगार छा कंदा आहिनि त असां वटि सारियालो फ़सुलु आहे, पाणी आवंदा खुलिया पिया हूंदा आहिनि ऐं पाणी बीठल पाणीअ मथां जेकॾहिं गंदगाह फुटियल हूंदो आहे, ॿाहिरि निकितल आहे गंद पाणीअ खां ॿाहिरि, हाणे उन ते जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं त गंदगाह जो सिर्फ़ु मथाशुर जेको आहे सो जेको पाणीअ खां मथे हिसो आहे जंहिंखे दवा लॻी ऐं उहे जेके आहिनि से कंट्रोल थी वेंदा, उते ई सड़ी वेंदा। पर वरी कुझु ॾींहं खां पोइ जेको पाणीअ जे अंदरि जेको उन्हनि जो हिसो हूंदो उहो उते रहिजी वेंदो, त वरी उहो ॿीहर फुटणु शुरू कंदो। त इन लाइ असां आबादगार भाइरनि खे चवंदासीं त इहे जेके पोस्ट इमरजेंस दवाऊं जी मां अर्ज़ु कयो, जिन में ख़ासि तौर ते बिस्पायरोविक सोडियम या साइलोपाप जेके असां 15-16 ॾींहंनि खां पोइ या 20 ॾींहंनि खां पोइ जेका असां इस्तेमालु कंदा आहियूं, त सभ खां पहिरियों असांखे उन मां पाणीअ खे ड्रेन आउट करिणो आहे। फसल में जेको पाणी आहे मुकमल तौरु ड्रेन आउट करिणो आहे। गप चिक जी हालति में असांखे इहे जेको आहे सो दवा खे इस्तेमालु करिणो आहे, जीअं मुकमल जेको गंदगाह हुते फुटल आहे त उनजी सॼी जिस्म खे, उन सॼी प्लांट बॉडीअ खे इहा दवा जॾहिं लॻंदी, असांखे जेको आहे 24 खां 48 कलाक छॾे करे बाद में वरी जेको आहे हुनखे पाणी ॾियणु खपे। जेकॾहिं पाणी बीठल पाणी बि ॾींदासीं त हिननि दवाउनि जो को बि असरु न थींदो ऐं असांखे लॻंदो ईअं त बाबा असांखे जेको आहे दवा बेअसराइती आहे, असांजी नकुल लॻी वई आहे। सही नमूने सां सही वक़्त ते सही जाइ ते जेकॾहिं असां दवा खे इस्तेमालु न कंदासीं त लाज़मी तौर ते उहो माना बेअसराइती थी पवंदी, असांजो ख़र्चु जेको कयोसीं उहो बि माना असांजो पाणीअ में हली वेंदो ऐं उन मां जेको आहे सो असांखे तदारक बि गंदगाह खां असांखे न थींदो। इन लाइ इहा गुज़ारिश इहा आहे त जेका बि पोस्ट इमरजेंस दवा असां जेकॾहिं कयूं था त उनखे लाज़मी तौर ते पाणीअ खे असांखे सारियुनि जी फसलुनि मां ड्रेन आउट करिणो आहे। जिन ड्रेन आउट थी वञे गप चिक जी हालति में असांखे हिन दवा खे इस्तेमालु कंदासीं, त इन सां असां गंदगाहनि ते पंहिंजो मुकमल ज़ाब्तो आणे सघूं था। हाणे गंदगाहनि खां पोइ जेको ॿियो मरहलो अचे थो असां वटि, उहो आहे त कीमियाई भाण असां कीअं इस्तेमालु कयूं। कीमियाई भाण जा 4 उसूल आहिनि इस्तेमालु करण जा, जेके आमतौर ते आबादगार हर आबादगार खे ॿुधाए वञनि था त बाबा सभ खां पहिरियों पंहिंजी ज़मीन जी हालति मुताबिक़ इहो ॾिसिजे, कंडीशन मुताबिक़ त असां वटि कीमियाई भाण कहिड़े क़िस्म जो ज़मीन जे क़िस्म मुताबिक़ असां उहो सिलेक्ट कयूं। आमतौर ते जेके असां वटि भाण आबादगार इस्तेमालु कनि था, कारो ऐं अशो, हुननि वटि इहो ई हूंदो आहे। कारो ऐं अशो जेको ॾियणो आहे असांखे उहो बोरिंग जी सूरत में ॾियणो आहे, बोरिंग जे सूरत में ॾियणो आहे। हाणे असांखे आबादगार ॿाहिरनि खे इहा गुज़ारिश आहे, सभ खां पहिरियों जेको असां भाण इस्तेमालु कयूं था कारो, उनखे असां चवंदा आहियूं DAP, ऐं जेको अशो इस्तेमालु कयूं था उनखे आमतौर ते यूरिया जेको आहे। हाणे इन्हनि ॿिनि भाणनि जी कॉम्बिनेशन असां आमतौर ते असां वटि सारियुनि जे फसल में इस्तेमालु थिए थी। इन जे लाइ इहो असां गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी ज़मीन जे क़िस्म मुताबिक़ जेकॾहिं ज़मीन असां वटि आमतौर ते जेकी बि ज़मीनूं असां वटि आहिनि उहे सभु खारियूं ज़मीनूं आहिनि, उन में जेकॾहिं ज़मीन जे पहिरियों सभ खां पहिरियों टेस्ट कराइणु घुरिजे। ज़रई तोसीअ जे जेको आहे सो मुख़्तलिफ़ आहे, जेके बि असांजूं ज़िले तालुके लेवल जी ऑफिसूं आहिनि, आबादगार ॿाहिरनि खे गुज़ारिश आहे उन्हनि सां राब्तो करे ऐं पंहिंजी ज़मीन जे सैंपल कढाए जेको आहे फ़सुलु जॾहिं ज़मीन असांजी ख़ाली हुजे उन खां पोइ असां असेस कंदासीं त असांजी ज़मीन जी हालति कहिड़ी आहे। जेकॾहिं हुन में को कलर वग़ैरह कारो कलर आहे या घणो जेको आहे सो अछो कलर बि आहे या pH हुनजी हाई आहे, उन मुताबिक़ जेका सिफारिश अचे थी त असां वटि जेकॾहिं तमामु घणियूं कलराटियूं ज़मीनूं आहिनि त उन जे लाइ बि जेको आहे सो कीमियाई भाण उन क़िस्म जो असांखे इस्तेमालु करणु घुरिजे। हाणे DAP आमतौर ते इहो आहे त उनजो उनजी बि pH हाई आहे, असांजी ज़मीनुनि जी बि pH हाई आहे, पर सस्ते में सस्तो सोर्स वरी असां वटि DAP जो आहे। जेको फास्फोरस आहे उहो DAP जे फार्म में आहे। जेकॾहिं DAP खे असां रखूं था ऐं उनजी भेट में जेकॾहिं ॿिया भाण आहिनि उन में नाइट्रोफास अची थो वञे, SSP अची थो वञे, जेके तेज़ाबी माना जिन जी pH आहे, तेज़ाबी माना कंडीशन में हूंदा आहिनि। त हाणे इहे ख़ासि तौर ते कलराठी ज़मीनुनि लाइ आहिनि, पर इन्हनि खे असां जेकॾहिं कंपेरिज़न कंदासीं DAP सां त उनजे रेट में जेका हिकु ॿोरी जेके असां DAP इस्तेमालु कयूं था त असांखे नाइट्रोफास तक़रीबन जेको आहे सो 3 ॿोरियूं असांखे इस्तेमालु करणी पवंदी। ऐं जेकॾहिं असां जेको SSP इस्तेमालु कयूं था DAP सां जेके कंपेरिज़न कंदासीं हिकु ॿोरी जे बराबरि जेके रखंदासीं त उन घटि में घटि असांखे बि जेको आहे सो हुनखे 3-3.5 ॿोरियूं जेके आहिनि असांखे SSP जूं इस्तेमालु करणियूं पवंदियूं, पर हुन सां गॾु यूरिया बि जेको आहे सो अलहदा इस्तेमालु करणो पवंदो। त हाणे पंहिंजी ज़मीन जे क़िस्म मुताबिक़ असांखे उहो भाण इस्तेमालु करणु घुरिजे। हाणे कॾहिं इस्तेमालु करणु घुरिजे, फास्फोरस वारा जेके बि भाण आहिनि जिन में नाइट्रोफास, SSP या जेको आहे सो असां वटि डाई अमोनियम फास्फेट जेको DAP चयो,
या MAP मोनो अमोनियम फास्फेट उहो बि तेज़ाबी भाण आहे, जंहिंमें जेको आहे सो तमामु सुठो मिक़दारु फास्फोरस जो हूंदो आहे। फास्फोरस जेको कमु फसल में जेको अहम जेको हुनजो रोल आहे उहो आहे सभ खां पहिरियों जेको असां भाण ॾियूं था उन 30% फास्फोरस जो रूट फॉर्मेशन में हूंदो आहे, पाड़ ठाहिण लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं उन 70% जेको आहे सो असांजो जेको संग आहे उन में दाणनि भरींदो आहे, ऐं असांजो ॿिज जेको ठहे थो, अनाज जेको ठहे थो, 70% उन जे लाइ असांजो इस्तेमालु थींदो आहे। त हाणे इन खे मद्देनज़र रखी करे असांखे जेको आहे फास्फोरस, ॿिए नंबर ते फास्फोरस वारा जेके बि भाणा आहिनि उहे स्लो रिलीज़ हूंदा आहिनि, आहिस्ते आहिस्ते करंदा आहिनि, ऐं जेको आहे शुरूअ में जेके ॾींदासीं त ॿूटे जे आख़िर ताईं उनजो असरु हलंदो आहे। त इन जे लाइ असां गुज़ारिश इहा कंदासीं त पाड़ ठाहिण लाइ जीअं असां सारनि जी फसल में जीअं असां रोंबो कयूं था, सभ खां पहिरियों मरायूं जेके आहिनि से पाड़ ठाहिणु शुरू कंदियूं, पंहिंजी पाड़ पंहिंजी जाइ ठाहिणु शुरू कंदियूं। जॾहिं पाड़ मज़बूत हूंदी ज़ाहिर आहे हुन में जेको आहे सो तीला बि आमतौर ते जेको आहे सो असांजो आबादगार भाइर जेके DAP या जेको फास्फोरस वारा भाण जेके इस्तेमालु थियनि था सारनि जी फसल में, सारनि जी फसल जे रोंबे जे घटि में 15 खां 20 ॾींहंनि बाद जेको आहे सो पहिरीं छंड जेका फास्फोरस जी असां ॾींदा आहियूं, कारे भाणा वारी ॾींदा आहियूं, आबादगार भाइर 15 खां 20 ॾींहंनि बाद ॾींदा। जॾहिं त असांजी फसलूं रोंबे करण खां बाद में हिकदमि उहो पाड़ ठाहिणु पंहिंजी जाइ ठाहिणु शुरू थो करे, उन जे लाइ उनखे जेको आहे सो खुराक में फास्फोरस खपे। जॾहिं सुठी मज़बूत पाड़ हूंदी, असां शुरूअ में ई फास्फोरस ॾींदासीं त उन सां इहो थींदो, छो त फास्फोरस वारे भाण में ख़ासि तौर ते DAP में त ईअं जिते रखोसि उहो उते ई पियो हूंदो, इमोबाइल भाण आहे। इन लाइ कोशिशि कजे त जेको आहे सो आख़िरी हर जॾहिं असां चऊं था उन महिल असां DAP ॾेई करे कल्टीवेटर जेको असां चऊं था 11 हरी जेको चऊं था या 9 हरी आख़िर में उन सां मिक्स करणु घुरिजे। जेकॾहिं असांखां उहो रहिजी थो वञे त रोंबे जे हिकदमि जेको आहे सो माना पहिरें जेको आहे हफ़्ते जे अंदरि 5-6 ॾींहंनि जे अंदरि 3-4 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो असांखे फास्फोरस वारो भाण जेको आहे सो छंड करणु घुरिजे, जीअं जेको आहे सो असांजो आसानीअ सां ॿूटे खे उहो पाड़ ठाहिण में मदद करे। जॾहिं 20 ॾींहंनि ताईं असांजी सुठी हिकिड़ी पाड़ जेके सारनि जी फसल जी ठही वई, मराइनि जी पाड़ सुठी ठही वई, ज़ाहिर आहे पाड़ ठाहिण खां बाद में ॿियो मरलो 20 ॾींहंनि खां बाद में शुरू थो थिए तीलनि कढण जो। त तीलनि कढण दौरान जेको आहे सो हिकिड़ो मज़बूत तीला, सुठा तीला जेके आहिनि उन्हनि तीलनि जो तइदाद बि उन में वधी वेंदी। जेकॾहिं पाड़ कमज़ोर हूंदी ज़ाहिर आहे उन जा तीला बि जेके तमामु घटि ठहंदा, ऐं तीला घटि ठहंदा त माना जेको आहे सो हुनखे संग बि घटि लॻंदा। ऐं यकीनी तौर ते असांजे सिर्फ़ु जेको आहे सो भाण खे सही वक़्त ते इस्तेमालु न करण सां असांजी पैदावार जेका घटिजी थी वञे। पैदावार वधाइण लाइ लाज़मी तौर ते आबादगार भाइरनि खे फास्फोरस वारा जेके बि भाण आहिनि कोशिशि कजे त रोंबे खां अॻु में ॾियणु घुरिजे, ज़मीन जी तयारी आख़िरी तयारी में ॾियणु घुरिजे। जेकॾहिं उन दौरान असां नथा ॾेई सघूं त रोंबे जे हिकदमि जेको आहे सो 4-5 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो फास्फोरस वारा जंहिंमें DAP अची थो वञे, SSP अची थो वञे, नाइट्रोफास अची थो वञे, ऐं मोनो अमोनियम फास्फेट अची थो वञे। इहे भाण रोंबे करण खां 3-4-5 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो फसल खे ॾियणु घुरिजनि। हाणे वज़न केतिरो ॾिजे? वज़न ख़ासि तौर ते जेको सिफारिश थियल आहे त हाइब्रिड जिन्सूं वधि में पैदावार ॾींदियूं जिन्सूं जेके असां वटि सिंध में आमतौर ते 70 खां 80% असां वटि लॻायूं थी वञनि। हाणे उन्हनि खे खुराक जेकॾहिं सही मिक़दार में मिलंदी त उन मां असां जेको आहे 120 मण बि असां वठी सघूं था, 140 मण बि वठी सघूं था, 100 मण बि वठी सघूं था, 110 मण बि। पर आम आबादगार वटि जेका असांजी एवरेज अचे थी उहा आहे 60 खां 65 मण हाइब्रिड में वठे थो आबादगार। हाणे असांखे 120 मण वठण लाइ, 100 मण वठण लाइ लाज़मी तौर ते उनखे खुराक ॾियणी पवंदी। जेकॾहिं असांजे 10 खां 20 हज़ार रुपया असांजे मथे एकड़ ते ख़र्चु अचे थो त उन जी जॻह ते जेकॾहिं असांजी 20 मण जेके असांजी पैदावार सारनि जी फसल जी वधी वई त 20 मणनि जे हिसाब सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे 40-50 हज़ार मथे जेको आहे फ़ाइदो पवंदो। त कोशिशि कजे त जेको उनखे घुर्बल खुराक आहे, जेको सिफारिश कयल खुराक आहे, उन में फास्फोरस जेको आहे घटि में 35 खां 40 किलोग्राम फी एकड़ ते ॾियणु घुरिजे। हाणे 35 खां 40 किलोग्राम जेके असां ॾिसंदासीं त केतिरो असांजी ॿोरीअ में केतिरो आहे, DAP जी ॿोरीअ में अची थो 23 किलोग्राम। आमतौर ते आबादगार हिकु ॿोरी DAP महांगो हुजण करे हिन रेट तक़रीबन जेको फास्फोरस भाण जा तमामु वॾा आहिनि। इहो ज़हन में रखूं था बाबा जेका हिकु ॿोरी जेके असां ॾींदासीं त उहा बि जेका असां तक़रीबन 3 खां 4 जहिड़े बंदि माना ईअं सम्झो 1.5 खां 2 एकड़नि ते हिकु ॿोरी आम आबादगार सारनि जी फसल में इस्तेमालु करे थो, जंहिंजे करे असांजी एवरेज घटि थी अचे। पर जेके असां घटि में घटि हिकु ॿोरी फी एकड़ ते ॾींदासीं जंहिंमें 23 किलो सिर्फ़ु ईंदो, पर उहो सही वक़्त ते जेके ॾींदासीं
त उन मूं बि असां कुझु रिज़ल्ट वठी सघूं था, कुझु बहितरी असांजी फसल जी अची सघे थी। असां इहा गुज़ारिश कंदासीं जेको सिफ़ारिश तरीक़ो आहे कुझु एकड़ ते आबादकार ॿाहिरि सिफ़ारिश कयल तरीक़े मुताबिक़ जेकॾहिं भाण जो वज़न ऐं सही वक़्त ते जेकॾहिं इस्तेमालु कंदा त यकीनन उहे जेके आहिनि से हाइब्रिड जिन्सुनि में 100+ खणंदा। ऐं असां खयूं आहे चंद आबादकारनि वटि जेके नुमाइशी प्लाट असां रखूं था त उन्हनि में असांखे 100+ जेको आहे सो एकड़ ते असां पैदावार वरिती आहे, पर उन में असां सिफ़ारिश कयल ऐं सही वक़्त ते भाण ॾिनो आहे। ऐं ॿियो नंबर ते भाण कहिड़ी हालत में ॾिजे, ख़ासि तौर ते यूरिया जे लाइ। यूरिया असां वटि आमतौर ते बीठल पाणीअ में ॾिनो वेंदो आहे, जंहिंमें गर्म पाणी हूंदो आहे। ऊन्हारे जा ॾींहं आहिनि, गर्मी टेम्परेचर वधियल आहे, जंहिं गर्म पाणीअ में अचण जे करे छा थो थिए त यूरिया घणे भाङे वॉलेटाइल थो थी वञे, हवा में बाफ़ जी सूरत में हले थो। ऐं यूरिया खे जेकॾहिं रिज़ल्ट वठिणो आहे, यूरिया जी मुकमल फ़ाइदो वठिणो आहे त उन जे लाइ असांखे गप चक जी हालत में ॾियणु घुरिजे। जेके गप चक करे पाणी ड्रेन करे छॾियूं, छो त आमतौर ते असां पाणी बीठल ई हूंदो आहे। ड्रेन कयूं, जीअं मां तव्हांखे सवेल गुज़ारिश कई दवा जो जेके बहितर असरु वठणु चाहियो था पोस्ट इमरजेंस त उन पाणी निकाल करे ऐं उन में जेको आहे मुकमिल जीवन जेको आहे सो उनजो असांजो असरु थिए सॼी गंदगाह ते। अहिड़े नमूने सां यूरिया खे बि जेकॾहिं तव्हां मुकमिल फ़ाइदो वठणु चाहियूं था, उनजी एफिशिएंसी वधाइणु चाहियूं था, जेको भाण सां ॾियूं था, त इन सां छा थींदो, सही नमूने सां सही मिक़दारु सही वक़्त ते जॾहिं असां ॾींदासीं त यकीनी तौर ते असांजी पैदावार वधंदी। ऐं इहे चंद गुज़ारिशूं जेके आहिनि से आबादगार ॿाहिरि जेके आहिनि से हिन वक़्तु पंहिंजो फ़सुल जे लाइ कंदा। अॻिते हली बि असां आबादगारनि खे वक़्तनि फ़वक़्तनि सलाहूं ॾींदा रहंदासीं फ़सुल जे बारे में। हिन वक़्तु जेके अहम ॻाल्हियूं हुयूं उन में जेके असां जेके अॼु जंहिं ते असां गुफ़्तगू कई आहे, वेचारे में गंदगाह ते कंट्रोल, रोंबे करण खां पोइ, छो त इहे मरहला हिन वक़्तु असां वटि हली रहिया आहिनि। रोंबे करण खां पोइ गंदगाह ते कंट्रोल, प्री इमरजेंस गंदगाह फुटण खां अॻु वारियूं दवाउनि जो कहिड़े वक़्तु इस्तेमालु कजे, ऐं जेको गंदगाह फुटी अचण खां पोइ दवाउनि जो कहिड़े तरीक़े सां ऐं केतिरो वज़न कहिड़ी क़िस्म जी दवाऊं असांखे इस्तेमालु करणु घुरिजनि, उहे आबादगारनि खे गुज़ारिशूं असां पेश कयूंसीं। ऐं ॿिए नंबर ते कीमियाई भाणनि जो इस्तेमालु, ख़ासि तौर ते उन में फास्फोरस वारो भाण, उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं त सही वक़्त ते कहिड़े नमूने सां असांखे उहो भाण ॾियणु घुरिजे। यकीननि आबादगार ॿाहिरि जेके गुज़ारिशूं असां पेश कयूं इन्हनि ते अमल पैरा थी करे ऐं पंहिंजे फ़सुल जी जेका सार संभाल कंदा ऐं वधि में वधि पंहिंजी जेको आहे सो पैदावार वठंदा। इन जी जेको आहे सो गुज़ारिश सां असां पंहिंजे जेको आहे सो आबादगार ॿाहिरनि खां इजाज़त वठंदासीं। इन ई दुआ सां त अलाह साईं तव्हांखे आबाद ऐं शादाब रखे।